الرحيم الله نور السماوات والأرض مثل نوره كمشكاة فيها مصباح المصباح في زجاجة تلك الزجاجة كأنها كوكب دري يوقد من شجرة مباركة زيتونة لا شرقية ولا غربية يكاد زيتها يضيء ولو لم تمسسه نار نور على نور يهدي الله لنوره من يشاء ويضرب الله الأمثال للناس والله بكل شيء عليم في بيوت أذن الله أن ترفع ويذكر فيها اسمه يسبح له فيها بالغدو والآصال رجال لا تلهيهم تجارة ولا بيع عن ذكر الله وإقام الصلاة وإيتاء الزكاة يخافون يوما تتقلب فيه القلوب والأبصار ليجزيهم الله أحسن ما عملوا ويزيدهم من فضله والله يرزق من يشاء بغير حساب والذين كفروا أعمالهم كسراب بقيعة يحسبه الظمآن ماء حتى إذا جاءه لم يجده شيئا ووجد الله عنده فوفاه حسابه والله سريع الحساب أو كظلمات في بحر لجي يغشاه موج من فوقه سحاب ظلمات بعضها فوق بعض إذا أخرج يده لم يكد يراها ومن لم يجعل الله له نورا فما له من نور صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما صلاة شريف پڑھو باسم اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد معزز مسلمانان گرامی رب تعالی اسا انسانن کے دنیا جے ہن جہان میں وڈی عزت ऐं वॾे प्यार ऐं नाज़ सां पैदा कयो आहे दुनिया जे हिन जहान में अल्लाह ताला असां जे लाइ नेमतुनि जा जेके दस्तरखाना विछाए छॾिया आहिनि रब ताला असांखे पैदा कयो असांजे वजूद में अल्लाह ताला नेमतुनि जा क़िस्म क़िस्म रखिया अखियूं कन नक हथ पेर जुबान दिल ऐं दिमाग़ सेहत ऐं तवानाई ऐं ताकत तंदुरुस्ती वरी आल औलाद बार बच्चा घर अबो अमड़ मिट माइट वरी अचो रिज़्क़ ॾे त हर क़िस्म जे अनाज जा अंबार गोश्त भाजियूं सब्जियूं मेवा फल फ्रूट खाधा पीता अल्लाह ताला जो नेमतूं जे गणियो त गणे न खुटाए सघंदव अल्लाह कुरान मजीद में तो फरमाए तो इन तउद्दू निअमत अल्लाह ला तुहसूहा अल्लाह जे नेमतुनि खे गणींदव त केर बि गणे पूरियूं करे ॿुधाए न कंदो छो त अल्लाह ताला फरमायो त न गणे सघंदव ऐं एतिरो सभु कुझु ॾियणो मां त हिकिड़ा 4 अखर ॿुधाया पर अलाए अल्लाह जी नेमतुनि जा केॾा किताब भरिजी वेंदा इहा सभु अल्लाह ताला जी महिरबानी आहे ऐं अल्लाह ताला इहे नेमतूं भला आख़िर इंसान खे छो ॾिनियूं
हिन जे करे जो अल्लाह ताला इंसान जे वजूद में पंहिंजे नेमत जो हिकिड़ो अहिड़ो मुज़ाहिरो रखियो आहे जो उन ज़रिए इंसान जे हिन मिटीअ वारे जिस्म में, जिस्म असुल मिटी आबा ॾाढे आदम अलैहिस्सलाम जो अल्लाह ताला वजूद मिटी में ठाहियो, उन में पोइ रूह जो विधाई त अहिड़ो इंसान ठही पियो। पोइ असांजो हे नसुल पैदा कई उन मां जेको हे तव्हां असां वेठा आहियूं ऐं जेके बचा ॼमनि था। इन वजूद में अल्लाह ताला अंदर हिन सीने जे भांडे में हिकिड़ी दिलि रखी आहे ऐं उहा दिलि माण्हूअ जो हाकिम आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इंसान जे जिस्म में हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आहे, जे उहो ठहे त माण्हू ठहे, उहो खरे त सॼो माण्हू ख़राब। फरमायो त अला ॿुधो हुजे व ख़बरदार, इहा अथव दिलि। ऐं इहा दिलि माण्हू पंहिंजी कोशिश करे त सिधी रखे, साफ़ रखे। जीअं असां वटि का क़ीमती शइ हूंदी आहे बा, ईअं ठिकर भितर त घर में पिया हूंदा आहिनि, पर जेकॾहिं कम जा थांव टपड़ हूंदा आहिनि त उन्हनि खे वरी खारड़े में रखंदा आहिनि। पर अञा का क़ीमती शइ हूंदी त उनखे वरी काथे मथे करे रखबो, अञा क़ीमती हूंदी त उनखे ट्रैंक संदूक ताले में हथी को करे रखबो। अल्लाह तो फरमाए त तव्हांजी क़ीमती में क़ीमती शइ हीअ दिलि अथव जेका तव्हांजे सीने में आहे। हिन दिलि खे मिटी न लॻंदी, हिन खे दूहो न लॻंदो, हिन खे मिठो ऐं कोड़ो न लॻंदो, हिन खे थधो ऐं कोसो न लॻंदो। हिन दिलि ताईं रसाई आहे असांजे अखियुनि जे ज़रिए, जेका शइ ॾिसंदासीं उहा दिलि ॾे वेंदी। पोइ का शइ तव्हां ॾिसंदव, अखियूं पसंदि नापसंदि न कंदियूं आहिनि, अखियूं रुॻो ॾिसंदियूं आहिनि। पसंदि बि दिलि कंदी, नापसंदि बि दिलि कंदी। माना हिन दिलि ॾे दरवाज़ो ॾिसण वारनि शयुनि जो हे अखियूं आहिनि। आवाज़ दिलि न ॿुधंदी आहे, हे तुंहिंजा ॿाहिरियां कन आहिनि, इन्हनि मां आवाज़ वेंदो, आवाज़ सुठो आहे, आवाज़ कसो आहे, आवाज़ वणियो, आवाज़ न वणियो, फ़ैसिलो दिलि कंदी, पर ॿुधाईंदा कन। अहिड़ी तरह का शइ चखीसे, ज़ाइको कहिड़ो आहे, चङो आहे, बुरो आहे, फ़ैसिलो दिलि कंदी, पर इन जी रिपोर्ट मोकिलींदी ज़ुबान। हथ लाइ ॾिठोसीं, कपिड़ो आहे, नरम आहे कि न सख़्त आहे, मज़बूत आहे कि न जॾो आहे, हथनि उनखे चुही ॾिठो, पर फ़ैसिलो इन जे पसंदि ऐं नापसंदि जो कंदी दिलि। इन्हनि ॻाल्हियुनि मां तव्हां सम्झो त इहा दिलि असांजो हाकिम आहे। इन दिलि ॾे ख़बरुनि जो ज़रियो आहे अखियूं, नक, कन, ज़ुबान, हथ पेर, माण्हू जा हवास। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो जिस्म जो टुकड़ो ठहे त माण्हू ठहे, इहो खरे त माण्हू खरे। ख़बरदार ॿुधो हुजेव त इहा दिलि अथव। साईं भला इन दिलि जी हिफ़ाज़त छो थो कराए? अल्लाह थो फरमाए त हिन जे करे जो इंसान जे दिलि में अल्लाह जे नाले जी जाइ आहे। अब माण्हूअ जे माल जो वथाण हूंदो आहे, तॾहिं बि रोज़ानो उनखे ॿुहारी ॾेई गंदु किचिरो कढी उनखे साफ़ कबो आहे, त जीअं असांजो माल उन ते सुहिणे नमूने सां वेहे। पंहिंजी जाइ खे अछो उजरो रखबो आहे, उन ते गप, गंदु, छेणा, किन न छॾिबो आहे। जो माण्हू जिथे वेहे, का कुर्सी हूंदी, का खट हूंदी, को तॾो हूंदो वेहण जे लाइ, तॾहिं बि उनखे माण्हू इन गंद किचिरे ऐं मिटीअ खां साफ़ आहे। जे मिटी थींदी वरी उनखे हीअं छंडे साफ़ कबो, त जीअं साफ़ करे ऐं पोइ उन ते वेहूं। पर जेकॾहिं को महिमान हूंदो त उनखे वरी सुठड़ी रिली विछाए ॾींदासीं। पर साईं अञा जेकॾहिं ख़ासि महिमान आयो त उनजे लाइ भली खट कढबी, आलीशान हंधु कढबो, वॾे पैमाने ते उनखे ठाहे जोड़े विहारींदासीं। हाणे ॿुधायो त अल्लाह जे नाले जहिड़ी ॿी का शइ आहे दुनिया में? उन जे लाइ जाइ लहो त अल्लाह जे नाले खे काथे विहारियूं? अल्लाह जो नालो आयो आहे असां ॾे, हाणे इनखे काथे विहारियूं? अबा वध में वधि क़ीमती शइ असांजे वजूद में दिलि ही, तंहिंजे करे अल्लाह जो नालो दिलि में विहारींदासीं। हिकु ॿियो, अल्लाह जो नालो जे दिलि में वेठो त हीअ दिलि तुंहिंजे वजूद जो हाकिम आहे। जे हिन दिलि में अल्लाह जो नालो वेठो त इन में रहमत बि अथई, इन में बाज बि अथई, इन में इज़त बि अथई, इन में वक़ार बि अथई, इन में सुकून बि अथई, इन में ताक़त बि अथई, इन में गैरत बि अथई, इन में रोब बि अथई। जे तुंहिंजे दिलि में अल्लाह जो नालो पियो न, त तुंहिंजे अखियुनि में हिकदमि हयाव अचे वेंदो।
तुंहिंजूं अखियूं गुनाह जी नज़र न कंदियूं, हराम ॾिसंदियूं, हिकदम उन जा छपर मथां झुकी ईंदा, छो त दिलि में अलाह जे नाले जी ख़बर आहे, अलाह जे नाले जी जाइ आहे, अलाह जो नालो उते करारगाह में वेठो आहे। तंहिंजे करे जीअं ई हिन दिलि जी ख़बर, अखियुनि जी ख़बर दिलि खे पहुती त हे साम्हूं मंज़र था ॾिसूं, फर्ज़ कयो त हिकिड़ो मर्द आहे, पराईअ ज़ाइफ़ा ते नज़र पई, इहा नज़र करणु हराम आहे, कंहिंजे ऐब ते नज़र कई, इहा नज़र करणु ख़राब आहे, कंहिंजे उघड़ ते नज़र पई, इहा नज़र पवणु हराम आहे, फौरी दिलि चवंदसि अखियूं हेठि कर, छो त अंदरि अलाह जो नालो वेठो, हिकदम इन जा छपर हेठि थी वेंदा। अलाह ताला जे अखियूं ॾिसण जे लाइ सवलियूं पैदा कयूं न बा, त हे छपर हेठि करणु अञा सवला पैदा कया अथई। हीअं जो नज़र थी पवे, हीअं कयो त जान छुटी, न हथ खणो, न पेर खणो, न मुंडी फेरायो, रुगो दिलि में ख़्याल करे हीअं अखियुनि खे हेठि कर त तुंहिंजी नज़र ढकिजी वई। तुंहिंजे नज़र में हया तॾहिं ईंदो जॾहिं तुंहिंजी दिलि में अलाह जो नालो हूंदो। कन हिन असांजा इहे आवाज़ ॿुधंदा आहिनि। हाणे अल्हम्दुलिल्लाह वेठा आहियूं, अलाह जे क़ुरान जा आवाज़ था ॿुधूं, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फरमान जा आवाज़ था ॿुधूं। इहा मोमिन जी ग़िज़ा खां वधीक क़ीमती शइ आहे। पोइ जे अहिड़ो आवाज़ असांजे दिलि ते वेंदो त दिलि चवंदी त कन अञा खोल, दिलि जा दरवाज़ा बि खोल त इहो आवाज़ अंदरि अचे। छो त अलाह ताला फरमायो आहे त इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम, मोमिन जे आॾो अलाह जो नालो वठंदे त दिलि में अलाह जो नालो अथसि, इन जी दिलि तड़पंदी। वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना, पर मोमिन खे जॾहिं क़ुरान मजीद ॿुधाईंदे त हुनजो ईमान वधी वेंदो। ॿुधायोमांव न त क़ुरान जो आवाज़ कन ते पियो, हिकदम कननि जा दरवाज़ा दिलि खोलराईंदी, दिलि जा दरवाज़ा खोलराईंदी त बाबा क़ुरान थो अचे, अलाह जो कलाम आहे, दिलि में अॻे ई अंगण ते अलाह जो नालो आबाद आहे, हिकदम उहे मैदान खुली वेंदा। जीअं को पिरी प्यारो महिमान तुंहिंजो अचे, तकड़ में ओताक जा दर खोले ऐं हंध बिस्तरा सिधा कंदो आहे त महिमान अचे वेहनि। जॾहिं तुंहिंजे ईमान वारनि कननि ते क़ुरान जो आवाज़ पवंदो, तुंहिंजी दिलि में अलाह जो नालो हूंदो ऐं दिलि जी ज़मीन साफ़ हूंदी, हिकदम दिलि जा दर खुलंदा, क़ुरान दिलि में अचे। अलाह तो फरमाए त वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना, हीअं जो क़ुरान ॿुधंदो वेंदो त ईमान वधंदो वेंदो। मुंहिंजा अज़ीज़, क़ुरान बि असां ॿुधूं था, पोइ बि ॾिसूं था त आमाल नथा सुधरनि, अफ़आल नथा सुधरनि, असांजो किरदार नथो सुधरे। नालो मुस्लमान आहे पर अफ़आल अहिड़ा आहिनि जो काफ़रनि खां बि जॾा। नालो मुस्लमान आहे, जिथे असांखे हया जो पहाड़ बणजणो हो, उते बेहयाई जी खॾ लॻो पियो आहे मुस्लमान। नालो मुस्लमान हो, जिथे हिन में रहम एतिरो हुजे हा जो अमड़ न पुचे, उते ज़ालिम लॻो बीठो आहे इंसान। नालो मुस्लमान अथसि, छो? वजह हुन जो इहो आहे जो हिन दिलि जे पंहिंजे इन थाम में अलाह जे नाले खे न रखियो आहे। ॿुधे बि थो, ॾिसे बि थो। जीअं ॿुधायोमांव न, अंदरि जो ओताक में अबा चोर वेठो हुजे त पोइ कंहिंखे अचणु ॾींदो ॿिए खे? सवाल ई पैदा न आहे न। जाइ जॻह में जिथे जो को खखर वेठी हुजे, को नांग विछू वेठो हुजे त माण्हू न वञी सघंदो न। असांजे दिलि में बि हराम जायूं वरितियूं, बुछड़ाइनि जायूं वरितियूं, बेहयाइनि जायूं वरितियूं, शैतान जो घर बणिजी वई दिलि। फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन, इन शैतान लयजसु अला क़ल्ब इब्न आदम, शैतान गोॾा खोड़े वञी माण्हू जे दिलि ते चढ़ी वेंदो आहे। फ़ैज़ा ज़कर अल्लाह खनस, माण्हू जो अल्लाह ताला जो ज़िक्र कंदो आहे त शैतान उथी वठी भॼंदो आहे। वैज़ा गफ़ल आद, माण्हू जो गाफ़िल थींदो आहे त शैतान मोटी अचे दिलि ते चढ़ी वेंदो। ऐं दिलि ईअं अथव जीअं हिन स्कूटर ते आॾो सीट ते हमराह खे चाढ़े विहार ऐं चाबी बि ॾेसि ऐं तेल बि हुजेसि, ॿुधाए त पोइ स्कूटर आसमान सां ॻाल्हियूं कंदो न। त दिलि तुंहिंजी जेकॾहिं शैतान उन ते कब्ज़ो करे वियो, तूं अलाह जो नालो नथो वठे, नतीजो आहे त तुंहिंजे मथां शैतान कब्ज़ो करे वियो। पोइ हिननि कननि खां वठी तोखे गुनाह में अहिड़ो भॼाईंदो जो अलाह जी पाण। असांजो गुमराह थियणो, भुलिजणो, गंदगीअ में किरणो, इहो सभु इन जो दारो मदार इन ते थई जो असांजी दिलि जे मथां शैतान कब्ज़ो थो करे वञे। अलाह असांजे दिलि खे शैतान जे कब्ज़े खां आजो करे। ऐं इहा आजी थींदई अलाह जे नाले सां। थुल्हे लेखे ऐं सवलियूं ॻाल्हियूं ॿुधायांव त अलाह जो नालो अथव पहिरें में पहिरियों निमाज़ में। अब निमाज़ जी शुरूआत छा सां थींदी आहे? बांग सां। बांग जी शुरूआत छा सां थींदी आहे? अल्लाह अकबर, अलाह जो नालो। वरी अजब त बांग पूरी थींदी ला इलाहा इल्लल्लाह, शुरू बि अलाह जे नाले सां, त बांग पूरी बि अलाह जे नाले सां। निमाज़ जॾहिं तूं शुरू कंदे, वुज़ू कंदे त बिस्मिल्लाह कंदे, उन खां पोइ जॾहिं निमाज़ पढ़ण जे लाइ वेंदे हथ मथे खणी चवंदे अल्लाह अकबर। निमाज़ जी शुरूआत बि अलाह जे नाले सां। निमाज़ जॾहिं पूरी थींदी त बाबा छा चवंदा आहियूं? अस्सलामु अलैकुम
वरहमतुल्लाह पूरी भी अल्लाह जे नाले सां। नमाज में जेको अल्लाह जो जिक्र थई इंशाअल्लाह जे नमाज तू कायम रखदे त शैतान खां शैतान जे किरदार खां तुंहिंजो वजूद इंशाअल्लाह आजो थी वेंदो। जो अल्लाह ताला फरमायो त इन सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर, नमाज बेहयाई ऐं बुछड़ाई खां माण्हू खे रोकींदी आहे। मतलब त अल्लाह जे नाले सां वास्तो हूंदो न बा त माण्हू बेहयाई बुछड़ाई जे वेझो न अचे सघंदो। जंहिंजो मां सिधो मिसाल ॿुधायां, अखियुनि ॾाढो तजुर्बो। हाणे हिते वेठा आहियूं न बा, पलालड़े ते वेठा आहियूं, उसरी में वेठा आहियूं, ज़मीन ते वेठा आहियूं, कहिड़े शौक़ में? अल्लाह जे क़ुर जे शौक़। हाणे जो हिते वेठा आहियो त ॿुधायो त हिते गुनाह जो असर आहे? मंज़र ॾिसण जे लाइ को गुनाह जी शइ आहे? ॿुधण जे लाइ को गुनाह जो आवाज़ आहे? ॻाल्हाइण जे लाइ कूड़ आहे हिते? गिला ऐं ग़ीबत आहे हिते? गार गंद आहे हिते? जेकॾहिं अखर निकिरंदो तॾहिं बि या त सुभान अल्लाह निकिरंदो या त अल्लाह अकबर जो आवाज़ निकिरंदो, इन खां सवाइ ॿियो आवाज़ न निकिरंदो। या को तरग़ीब ॾींदो, को नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वठंदो, या सलात शरीफ़ पढ़ंदासीं, घटि में घटि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं चई वञी ॿाहिरि पवंदासीं। हाणे हिन क़ुर जे रुगो मजलिस में वेठा आहियूं, अल्हम्दुलिल्लाह, कन बि पाक, अखियूं बि पाक, ज़ुबान बि पाक, यकीन ॼाण त दिलि बि पाक। मुंहिंजा अज़ीज़, जे निमाज़ 5 वक़्त पढ़ंदे, राति सुम्ही उथियो आहे, फजर महल तुंहिंजी अल्लाह जे ज़िक्र सां पेरनि खां वठी मथे ताईं पाक थी वई, वुज़ू कई, जिस्म पाक थी वई, अल्लाह ताला जो नालो वठी निमाज़ पढ़ी, तुंहिंजो अंदर पाक थी वियो, अंदरूं ॿाहिरूं अचो उजरो थी वियो। हाणे महिरबानी करे ॼण ॿाहिरि निकिरे त हाणे पंहिंजे पाकाई जो ख़्यालु कजांइ। जीअं बा हाणे हिते वेठा आहियूं न, अच्छा ओजरा साफ़ सुथरा कपिड़ा आहिनि हर कंहिंखे। हाणे केरु माण्हू आहे जेको हिन नालीअ जे गप में पंहिंजा कपिड़ा विञाइणु चाहींदो? न विञाइणु चाहींदो। मोमिन पंहिंजे हिन वजूद जी पाकाईअ खे, पंहिंजी दिलि जे पाकाईअ खे, पंहिंजे पूरे निज़ाम जे पाकाईअ खे लिहाज़ में रखो। तूं जॾहिं निमाज़ पढ़ी निकितो आहे त अल्लाह ताला तोखे पेरनि खां मथे ताईं, खल खां वठी दिलि ताईं सॼो अंदरो साफ़ पाक करे छॾियो अथई। इन पाकाई जो लिहाज़ कजांइ जीअं हिननि अछनि कपिड़नि जो लिहाज़ कयो। ॿार न थी जाए, छो थो चवां मां त ॿार न थी जाए? नंढड़ो ॿार हूंदो आहे हुनखे माउ अछो ओजरो करे अञा छॾींदी आहे न, घर खां निकिरी ॿाहिरि वञी किन में पवंदो। जे असांखे अल्लाह ताला करे पाक, असां वञी किन में पऊं, ॾाढो हाल ख़राब थी वियो। अल्लाह ताला रहम करे असांजी हालत। ईअं न कयूं, असां पंहिंजो लिहाज़ कयूं। तूं पंहिंजे कमकार सां वञ, धंधे दाड़ीअ सां वञ, कुड़मत सां वञ, दुकान सां वञ, नौकरीअ सां वञ, सफ़र सां वञ। पोइ जॾहिं हाणे सिज लड़ियो आहे, हाणे वेपारी जे निमाज़ जो वक़्तु थियो आहे, वरी अल्लाह जो नालो वठंदासीं, वरी वुज़ू कंदासीं, जिस्म पाक, वरी साईं अल्लाह जो नालो वठंदासीं, ज़ुबान पाक, निमाज़ पढ़ंदासीं। ओ 360 संद अल्लाह जे आॾो सजदो कंदा, तुंहिंजी दिलि त पाक थी वई पर वजूद सॼो पाक थी वियो। अल्लाह जो नालो वठी वरी वञी पंहिंजो कमकार कर, घर वञणो अथई घर वञ, सफ़र करणो अथई सफ़र कर, वरी टे पहिरीं जी निमाज़ जी महल ईंदी, गफ़लत जो टाइम आहे, अल्लाह ताला वरी तोखे पंहिंजे नाले जे पासे सॾायो आहे, वरी बानो साफ़ अचो उजरो थी वञे, वरी सिज लथो, वॾो इनकलाब अचे वियो, ॾींहुं हो राति थी वई, सभु कम ख़तमु थिया, हाणे वरी अल्लाह जो नालो वरितोसीं, वरी सुम्हाणी थी, हाणे कमकारियूं छॾाया अथासीं, हाणे सुम्हंदासीं, अल्लाह जो नालो वठी सुम्ही पओ, रब जो नालो वठी सुम्हो, वरी उथंदे अल्लाह जो नालो वठो, अल्लाह ताला तुंहिंजी निंड बि पंहिंजे ज़िक्र में करे छॾी। पोइ ॿुधाए त हाणे अहिड़े माण्हू ते शैतान कब्ज़ो कंदो? रुगो तूं अंदर साफ़ कर, पंहिंजी दिलि साफ़ कर। तुंहिंजी दिलि इन बेहयाइन बुछड़ाइनि खां, हराम खां, गंदे मंज़र खां, निमाज़ पढ़ियो, इन खां पोइ टीवीअ में दीद न हुजे, निमाज़ पढ़ियो, पोइ इन खां पोइ मोबाइल में फिल्मूं, फोटूं, बेहयायूं, बुछड़ायूं, राग ऐं गाना न हुजनि, निमाज़ पढ़ी वेहूं, पोइ गिलाऊं, ग़ीबतूं, कूड़ बटाक, ठठोलूं, मज़ाकूं, मस्करियूं न हुजनि, अल्लाह ताला जे जीअं नाले सां ताल्लुक़ रखूं। अदा हिन वजूद खे क़बर में वञो आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, क़बर या त जन्नत जो बाग थींदई या जहन्नम जी खॾ थींदई। अब्बा माण्हू हिकिड़े जे घर जे दर जे ॿाहिरूं घिटीअ जे आॾो अचिबो आहे त दर जे ॿाहिरूं बि ॿुहारी ॾिनी पई हूंदी आहे, टप त अंदरि सुभान अल्लाह, कमरे वञ त ख़ुशबू ईंदई। हिकिड़े माण्हू जे घिटीअ में ॿाहिरि धप, घर वञ त अंदरि ईअं सम्झो त ॼण माण्हू त न पर माल जो वाड़ो बि न आहे, अञा कंहिं सुधरियल माण्हू जे वाड़ो बि साफ़ हूंदो आहे, घर वञ त अंदरि बि किनो लॻो पियो हूंदो, जिते वेहंदे त तुंहिंजा लटा बि मेरा थींदा हुनजे हंधनि खटुनि ते। माण्हू माण्हू जो किरदारु आहे, पंहिंजे वजूद, पंहिंजे किरदार, पंहिंजे अख़लाक खे साफ़ सुथरो रखणु, जीअं पंहिंजे माहौल घर जेके साफ़ रखिबो आहे, इन जी निशानी अथई ईअं, ऐं इन खे मेरो रखणु जीअं पंहिंजे माहौल ऐं घर खे मेरो रखिबो आहे। अल्लाह असांखे साफ़ सुथरे अचे उजरे रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पर इहो सभु तॾहिं नसीब थींदो जॾहिं असांजो किरदारु ऐं अख़लाक असांजो भलो हुजे। अल्लाह असांखे सुहिणे किरदार ऐं अख़लाक सां सचनि मोमिननि सां गॾु रहाए। इहो तॾहिं थींदो जॾहिं असांजी, जीअं हाणे अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी जमात ठाही वेठा आहियूं न बा, ईअं असांजी जेकॾहिं भलनि जी जमात, भला हथ में हूंदा, अञा को कसो कांडो ॾिसंदासीं त उनखे बि
हथ को पकड़े केले वठी ईंदासीं चङाई जे पासे ॾे त जीअं हिकिड़ो माण्हू गंदगी में किरण जे लाइ तयारु आहे, हिकिड़ो ॿारु हूंदो आहे नाली ते बीठो आहे, अड़े हिते न बि किरंदे गप में हथड़ो वठी उन ॿार खे वठी घर वञी छॾे अचो, बची वियो गप में किरण खां। असां बि पंहिंजे मुआशिरे में को निमाज़ी न आहे वठी निमाज़ ते आणियोसीं, कंहिंखे अलाह जो ज़िक्र कोन्हे वठी ज़िक्र सेखारियोसीं, कंहिंखे अलाह जो क़ुर पढ़ियल न आहे वठियोसीं, को नथो तिलावत ज़िक्र करे वठी घड़ी खनि हुनखे क़ुर जी तिलावत करायूं, नथो करे घड़ी खनि वेही क़ुर ॿुधायूंसीं, इंशाअल्लाह इहो गंदगी खां बची वेंदो। अज़ीज़ो कमु सभु थींदो अथव महिनत सां। हिकिड़ो माण्हू चुप कयूं ॿाहिरो जंग में वण हेठो वेठो हुजे, पंहिंजे लेखे मानी छो मिलंदुसि, पंहिंजे लेखे पाणी जो ढुक छो मिलंदुसि, तॾहिं मिलंदुसि जॾहिं थोरी महिनत कंदे। हिदायत अलाह ताला जो ॾाढो, अलाह इन सिलात अलाह हियल गालिया, अलाह जो सामान ॾाढो महांगो आहे, पर रब जे आॾो जेको हथ झलींदो आहे अलाह हुनखे मुफ़्त में ॾींदो आहे। अलाह शाला असांखे इन पंहिंजे गनीमत ऐं रहमत जे सामान सां माला माल करे। मुंहिंजा अज़ीज़ो इहा सभु कोशिशि अथव, जीअं हाणे तव्हां कोशिशि कई आहे न अबा, हाणे ॻोठ आहे न, जलसे जो सॾु आहे न, कंहिंखे सॾु कोन्हे, सभिनी खे सॾु आहे, ओ इलाइक़े वारनि खे सॾु आहे, जिथे किथे पनाह हयासीं, बाबा अॼु असां वटि जलसो आहे। पोइ जंहिंजी दिलि अलाह जे क़ुर जे पासे ॾे लाड़ो कयो उन्हनि खे मुबारक आहे, बख़्त ऐं सादत अथव, रब जे क़ुर जे सॾ खे जी कयो अथव, अलाह तव्हांजी दुनिया बि क़बूल कंदो त आख़िरत बि भली कंदो। इन्हनि तरीक़नि सां क़बर जन्नत जो बाग़ थींदी अथव। अबा ज़मीन जो टुकड़ा एकड़ा के हिकिड़े हमराह खे वयो जो शहर त ॾिठई त का चकी मिली, का ज़ैतून जी खणी अचे हई, का मिलस ॿेर जी खणी अचे हलई, का मिलस अंब जी, हणंदे 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 हिकिड़े दफ़े ज़मीन जो ॾिसई जाॾो ताॾो चारई पासा वण आहिनि, विच में पोखा, काथो फल काथो मेवा, कॾहिं कंहिं अंब कंहिं अंगूर कंहिं कुझु पियो लहे। ईअं ज़मीन जे टुकड़े खे महिनत सां बाग़ बणाए अथई। हीअ क़बर तुंहिंजी ख़र्च नथी घुरे जन्नत जे बाग़ बणाइण जे लाइ, रुगो अलाह जो ज़िक्र कर, निमाज़ मुफ़्त में, क़ुर जी तिलावत मुफ़्त में, सच ॻाल्हाइण मुफ़्त में, कूड़ ऐं हराम ऐं बेहयाई बुछड़ाई खां परहेज़ कर, को ख़र्च कोन्हे। इन्हनि कमनि सां इंशाअल्लाह तुंहिंजी क़बर जन्नत जो बाग़ बणिजी वेंदी। अल्लाह ताला शाला असांखे आख़िरत संवारण ऐं अमल सालिह करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ान गिरामी, पर जेकॾहिं असां इन पंहिंजे किरदार खे सुधारण जी कोशिशि न कंदासीं, पंहिंजो पाण खे आज़ादु छॾे ॾींदासीं, त पोइ जीअं न हे लॻड़ जो पनड़ो हूंदो आहे, इहो बि धागे में ॿधल हूंदो आहे, त बीठो हूंदो आहे हिकिड़ी जाइ ते, पर कटेसि त वञी लोढ़े में, किन में, गंद में पवंदो आहे, गुम थी वेंदो आहे, सिर हलियो वेंदो अथसि। असां बि जेकॾहिं हिन क़ुर ऐं सुन्नत ऐं दीन जे धागड़े सां चिंबड़ियल हूंदासीं त इंशाअल्लाह असांजी दुनिया बि भली थींदी त आख़िरत भली थींदी। अवां जे आॾो मां कुझु क़ुर शरीफ़ जूं आयतूं पढ़ियूं आहिनि। अलाह ताला इन क़ुर शरीफ़ जे मानाउनि मतिलबनि सम्झण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह नूर समावात वल अर्द, अल्लाह ताला ज़मीन आसमान जो नूर आहे। मसल नूर ही का मिस्कात, उन जे नूर जो मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़ो जारो आहे, फीहा मिसबाह, उन में हुजे बत्ती, अल मिसबाह फी ज़ुजाजा, उहा बत्ती रखियल हुजे शीशे जे फानूसे में, अज़ ज़ुजाजत कअन्नहा कौकबुन दुरी, इहो फानूस अहिड़ो ॼण चिमकंदड़ सितारो आहे, यूक़द मिन शजरतिन मुबारक, ऐं उन बत्तीअ में वरी तेल पवे बरकत वारे वण जो, ज़ैतून जो। ज़ैतून जे तेल खे अल्लाह ताला बरकत वारो तेल कोठियो आहे। यकाद ज़ैतुहा ज़ैतूनतिन युक़द मिन शजरतिन मुबारकतिन ज़ैतून, ज़ैतून जे बरकत वारे वण मां, ला शर्कियतिन वला गरबियन, न उभरंदे न ओलहंदे पासे काॾे बि उनखे माइल न हुजे, उनजो तरफ़ ऐं रुख़ अल्लाह ताला जे तरफ़ हुजे। यकाद ज़ैतुहा युदी वलो लम तमससु नार, अहिड़ो आलीशान तेल पियल अथसि जो बाहि ॾियण खां सवाइ ईअं पंहिंजे लेखे ई तेल रोशनी पियो करे बत्तीअ में। अहले इल्म इन जो तफ़सीर कयो आहे त इहो जारो अथव इंसान जो सीनो, ऐं इन में जेका बत्ती रखियल अथव इहा अथव तव्हांजी दिलि। इन दिलि जे मथां अलाह जो नालो ईअं ॼण त ईअं शीशे वांगुरु आहे। इन में क़ुर मजीद ऐं हिदायत जो नूर ईअं थो अचे ॼण तेल पइजी वियो, सो बि ज़ैतून जो साफ़। पोइ जो इहे सभु किरदार दिलि में एॾा भला थींदा, दिलि बि साफ़ हुजे, नालो बि अलाह जो उन में हुजे, ऐं उन जे में अलाह ताला जो नूर ऐं हिदायत बि पियल हुजे, त पोइ उहा बिना तीलीअ ॾियण जे बि रोशनी कंदी। अहिड़े माण्हू खे सॾु न पंहिंजो पाण निमाज़ ते ईंदो, अहिड़े माण्हू खे चओ न पंहिंजो पाण हया कंदो, अहिड़े माण्हू खे झलण जी ज़रूरत न आहे, पंहिंजो पाण कननि खे हराम खां बचाईंदो, ज़ुबान खे हराम खाइण हराम ॻाल्हाइण खां बचाईंदो, हिन पेट खे हराम जे लुक़्मे खां पंहिंजो पाण बचाईंदो, छो त दिलि में अलाह जो नूर ईमान अथसि। पूरो किरदार हुन जो ॾिसंदे त अलाह अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ऐं शरीयत ते हूंदो। पर हिन जे बरअक्स जेकॾहिं हिन पंहिंजे सीने ऐं जारे खे साफ़ न रखंदो, अलाह जो नालो न विझंदो, उहा दिलि साॻी हूंदी। पर जीअं न बत्ती असांजी अबा ॿरंदी आहे, पोइ दुनिया जे दूहनि जे करे उहा अहिड़ो शीशो कारो थींदो आहे जो बत्ती त ॿरे पर रोशनी ॿाहिरि न निकिरंदी। इहा दिलि हूंदी मुस्लमान आहे, कलमो पढ़ियल अथसि, पर गुनाहनि जी मेर एॾो कयो अथसि जो हलाल हलाल सम्झ में नथो अचेसि, हराम हराम सम्झ में नथो अचेसि। मुस्लमान खे हराम खाराए बि ठीकु आहे, हलाल खाराए बि ठीकु आहे।
तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो पंहिंजे दिलि खे साफ़ कयो ऐं दिलि साफ़ थींदव अलाह जे ज़िक्र ऐं नाले सां, निमाज़ सां, क़ुर मजीद सां, अलाह जे ज़िक्र करण सां। अलाह असांखे पंहिंजी दिलि साफ़ करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह इहे मिसाल ॿुधाईंदो आहे माण्हुनि खे। अलाह ताला हर शइ खे ॼाणे थो। अलाह जा हिकिड़ा घर आहिनि जंहिंमें इजाज़त आहे त उन्हनि खे ठाहिजे, बुलंद कजे ऐं उन्हनि में अलाह जो नालो वठिजे। उहा मस्जिद अथव। सुबुह शाम उन में निमाज़ूं पढ़बियूं, अलाह जा ज़िक्र कबा। ऐं इन में अहिड़ा मर्द आहिनि जिन खे वापार तिजारत अलाह जे ज़िक्र खां गाफ़िल न कंदो आहे। हाणे माण्हू दुकान जे करे गाफ़िल साईं, दुकानदार आहे निमाज़ छुटी, दिमाग़ दुकानदार आहे क़ुर न पढ़ंदो, दुकानदार आहे दीन जे कम में न ईंदो, सलह सुलह में न ईंदो, पंहिंजा कम पोइ त ईंदो, शादियूं थींदियूं, मुरादियूं थींदियूं, दोस्त जा सलह सुलह थींदा, पर अलाह जो सभु ईंदो ई न। इहे माण्हू अहिड़ा अथव जंहिंखे दुकान अलाह खां वधीक प्यारो आहे, कंहिंखे ज़मीन अलाह खां वधीक प्यारी आहे, कंहिंखे पंहिंजी खट ऐं बिस्तरो आराम अलाह खां वधीक प्यारो आहे। अज़ीज़ो अहिड़े माण्हू खे पोइ मुस्लमान केरु चवंदो? अलाह शाला असांखे पंहिंजी मोहबत सां सरशार करे। अलाह तो वरो त भला मर्द अहिड़ा अथव जिन खे वापार तिजारत अलाह जे ज़िक्र खां गाफ़िल न कंदो आहे, निमाज़ जे क़ाइम करण खां बि गाफ़िल न थींदा आहिनि, दुनिया जी हिर्स ऐं हवस उनखे ज़कात खां बि गाफ़िल न कंदी आहे। छो जो उन्हनि खे अहिड़े ॾींहं जो भउ आहे जंहिंमें दिलियूं ऊंधियूं थी वेंदियूं, अखियूं फिरी, अछा तारा निकिरींदा, कारा गुम थी वेंदा। या तॾहिं जॾहिं माण्हू जो हौसलो हलियो वेंदो आहे। लियजज़ियहुमुल्लाहु अहसन मा अमिलू, अलाह ताला उन ॾींहुं भलनि खे बदिलो ॾींदो भलाई जो, वयज़ीदहुम मिन फज़लिह, पर भलनि खे अलाह ताला इनाम बि ॾींदो। वल्लाहु यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैर हिसाब, अलाह ताला पंहिंजे भलारनि ॿारनि खे बिना हिसाब जे ॾींदो आहे। वल्लज़ीन कफ़रू, पर जिन माण्हुनि पंहिंजो किरदार ख़राब कयो, दिलि न संभालियऊं, किरदार न संभालियऊं, अखियूं न संभालियऊं, कन न संभालियऊं, हथ पेर न संभालियऊं, ज़ुबान न संभालियऊं, पेट न संभालियऊं, पंहिंजो माहौल मुआशिरो न संभालियो, ईअं काहे पिया हराम में। रब थो फरमाए त जिन माण्हुनि इनकार कयो आहे, कुफ़र कयो आहे, उन्हनि जा अमल ईअं अथव जीअं रुञ। अबा रुञ ॾिठी अथव? सावण में तव्हां हीअं जो रोड ते हली मीरो ख़ान कंबर वारे ते चढ़ो, मंझंदि जो न ज़ोर तव्हां स्कूटर ते गाॾी ते हलंदव, तव्हांखे अॻिते हीअं सावण में सफ़ा मंझंदि हुजे, सिज टिकण ते बीठो हुजे, रोड तव्हांखे ईअं चिमकंदे नज़र ईंदो ॼण पाणी बीठो अथसि। रोड ते पाणी हूंदो आहे? असुल न, रुञ इनखे चइबो अथव। रब थो फरमाए त काफ़िर खे दुनिया जा अमल चिमकंदे नज़र ईंदा, पर हक़ीक़त इहा आहे त इहा जीअं रोड ते पाणी मंझंदि जो नज़र ईंदो आहे, कुझु न हूंदो आहे, या बर पट में हीअं ॾिसंदे त पाणी पियो चिमकंदो आहे, पर पाणी कान्हो आहे, वाहे में ई पाणी कोन्हे त रोड में कान्हो ईंदो। रब थो त काफ़िर जा अमल ईअं रुगो चमक अथई कूड़ी, हक़ीक़त कुझु बि कोन्हे। अलाह तो फरमाए त काफ़िर जो अमल ईअं अथव जीअं रुञ नज़र ईंदी आहे मैदान ऐं पट में, उन वारो माण्हू इनखे पाणी सम्झी डुकंदो वेंदो आहे, जॾहिं उते ईंदो आहे त पाणी कोन हूंदुसि। ववजद अल्लाह इंदहु फवफ़ाहु हिसाब, पर पोइ इहो काफ़िर डुकंदे डुकंदे हिन दुनिया जे जहान में ओ सम्झंदो त हाणे कामयाब थियो थिए, हाणे जॾहिं मुंहुं वञी लॻंदुसि हेठि मरंदो, पोइ जो अलाह ताला जे आॾो वञी बीहंदो, अलाह ताला उनखे उनजे अमल जो हिसाब भरे ॾींदो। काफ़िर जा अमल ई कोन्हनि, हिसाब कहिड़ो मिलंदो? सज़ा ई मिलंदी। अलाह असांखे अहिड़े बद किरदारी खां बचाए, दुनिया जी हिर्स ऐं हवस ऐं हराम जे पुठियां भॼण ऐं डुकण खां असांखे अलाह बचाए। वल्लाहु सरीउल हिसाब, अलाह जो हिसाब ॾाढो तकड़ो आहे। ओ का ज़ुल्मात, अलाह तो फरमाए त काफ़िर जो अमल या त ईअं अथव जीअं ऊंदहि हुजे, फी बहर हुजे माण्हू समुंड में, पोइ उते ऊंदहि बि हुजे, चंड बि न हुजे, सितारा बि न हुजनि, उन्हनि में वरी छोलियूं बि हुजनि जेके आसमान सां पियूं ॻाल्हियूं कनि, ओ वरी मथां ककर बि कारा हुजनि, ऊंदहि जे मथां ऊंदहि हुजे, माण्हू हथु कढे त नज़र न अचे। फरमाए त बेकिरदार ऐं काफ़िर माण्हू जी ज़िंदगी ईअं अथई, एॾी ऊंदहि जो हथु कढो ईअं अखि जे आॾो त नज़र न अचे। वमलम यजअलिल्लाहु लहु नूरन फमा लहु नूर, जंहिंखे अलाह ताला नूर ऐं हिदायत रोशनी न ॾींदो, पोइ उनखे को नूर न हूंदो, पोइ उहो अंधो आहे। तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो, असांखे घुर्जे त पंहिंजी ज़िंदगी में अलाह जे नाले सां नूर पैदा कयूं, पंहिंजी दिलि खे अलाह जे नाले जे लाइ साफ़ कयूं, तॾहिं अलाह जो नालो लहंदो, न त गंदी जाइ ते केरु न वेंदो। हिकिड़े माण्हू खे अछा जरा कपिड़ा पियल हुजनि, हेठि किनु पियो हुजे, गपा बा, उते चयो त वेह वेह त वेहंदो, उते न वेहंदो न। दिलि ख़राब हूंदी त अलाह जो नालो जाइ न वठंदो। अलाह असांजी दिलियूं साफ़ ऐं पाक करे उन में पंहिंजे नाले जी जाइ बणाए। जेको चयो आहे अलाह ताला क़बूल फरमाए। अलाह तव्हांजे जलसे ऐं पंहिंजे सॾ खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। असां सभिनी ॻोठाणनि मर्दनि ऐं औरतुनि जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह आतिना मिन लदुनका रहमतन हबीब इलैना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला सय्यिदिना